गेट खुलण जो आवाज अची थो लगे तो मालिक अची वियो आहे। ठेकेदार जो हिते बा मजदूर काम कंदा बीठा आहिनि पर हिते त को पखी ज़ाहिरी कोन्हे। रमू मालिक अची वियो आहे, लुक लुक लुक। हल मां इन गोपे में ॾिसां थो मतां मजदूर उते वेठा हुजनि। बुढ़ी भईड़ा मालिक गोपे में वियो आहे, अगना सुरी हल किथे मालिक ॾिसी न वठे। अच्छा अच्छा गोपे में बि कोन्हनि। हल होॾे वॉशरूम में ॾिसां मतां गिंदियूं विछायूं पिया हुजनि। आहिनि त टोटरी कम जाई बि। ओ बड़े चंबो छो हुई हराम खोर मालिक गोपे खां निकिरी करे वॉशरूम वारे पासे वियो आहे। हा तो सुरी वेम था हेडे सुरी नथा वेहूं, हे टैंकी बीठी आहे, टैंकी जे पोयां मथां अची ॾिसे हाल त गोपे में घिरी था हलूं। दही कोन्हनि। अच्छा पोइ ठेकेदार मूंखे कूड़ ॻाल्हायो आहे। ये कम ते आये ई कोन्हनि। अॼु कम बंदि लॻो पिया। ठेकेदार को मां तंग थी वियो आहियां, कम हले ई कोन थो। मिले तिन खे सुठी दब पटायां थो, मां परेशान थी वियो आहियां। अलाए काॾे आहे मज़दूर। मां ठेकेदार ॾे हाणे तो फोन करां। ठेकेदार जी मालिक साहब हुकुम कयो। तू चई पियो त मजदूर बा कम कंदा पिया आहिनि, हिते कोई मजदूर ज़ाहिर कोन्हे पियो। छा मजदूर कम नथा करन? हा तू हिते जाते बीठो आहीं त बी मां तोसां मिलां थो हाणे अची करे। तव्हां पाण हेॾे न अचो, मां पाण ई तव्हां ॾे हलियो थो अचां। तू अची करे गारे बारे में इन में लेपे में हथ विझे न, तोखे ख़बर पइजी वेंदी त कीअं कमु थींदो आहे ऐं कमु जल्दी मूंखे खपे। इहो तुंहिंजी ज़िमेवारी थी। मां कम सां वञां थो। रमूनी भागा, मालिक वयो गेट खां ॿाहिरि। हाल त खेॾूं रांदि कयूं। मोगा जेकर पाण खेदासे रांद कंदासे तो ठेकेदार का कम खसजी वेंदो। पोइ छा आहे, खसिजी वञे त धूड़ वञी पाए। पाण उहे बि सॼो ॾींहुं गदारी कार कमाईंदा आहियूं। इहो ठेकेदार हराम खोर आराम कंदो आहे, ऐशा कंदो आहे। मोगा आखिर ये तू छो करी थो? जेकर ठेकेदार का कम खसजी वियो तो पाण के कदे भी कम ते कोन भी आईंदो ठेकेदार। जेकॾहिं ठेकेदार खां इहो कमु खसिजी वियो त पोइ छा आहे, ठेकेदार खे ॿियो का कमु मिली वेंदो। हाणे त पाण निंड्रू था करूं, ॿियो कमु मिलियो तॾहिं बि खेदासे निंड्रू कंदासे। ठेकेदार के कम मिलन ही कोन था, मुश्किल सा कम मिलियो था। इहो मां चवां तो त दिल सा कम कयूं। अचनी भागा रांदि कयूं, खेॾूं। मोगा हाँ। कम रहियो पियो आहे, सिला पयूं चो मिसालो पयो आहे। चो अॼु जी ॾियारी त हणूं ना। ये सिरां छा कंदासे खणी करे? अॼु जी ॾियारी त हणूं ना, मां इहो चवां थो ना। भागा बेलचो रख। हेॾे 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 वे त मां तोखे झूठा खारायां। झूठा खवाईंदे? हाँ बाक़ी ॿियो नथा। हेठ कर। वे वे तकड़ो थी वञा। हाँ। हथी को आहे न। हाँ मोगा बिया 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 बिया। छा थियो? मूंखे चक्कर अचनि था मथे के। हराम खोर किथे किरी ना पवे, मांजी फिल्म पइजी वञे। अच अच तोखे आराम करायां। हाणे हीअं कर, हाँ। हिते साई था पटूं, हाणे आराम कयूं। मूंखे बि थोड़ी थोड़ी निंड अचे थी। मोगा मां मथे चढ़ी ॾिसां, मथां मालिक ईंदो पियो हुजे। हराम खोर मालिक ते अगाड़े आयो, वरी कोन ईंदो, वरी सुभाणे ईंदो। मथे भित खां चढ़ी ॾिस, मथां ठेकेदार ना अची वञे। ॾिसां मथां ठेकेदार ईंदो पियो हुजे। मन ना अचे ठेकेदार। ठेकेदार साहब ईंदो पियो आहे। ठेकेदार अची वियो। कम ते हलूं। अच्छा अच्छा पर कर हराम खोर हेॾे सिरां साट। मां रेडी सिधी थो कयां। वार कर। निभागो जमल घर जो मालिक आयो त उन टाइम काथे हुया वे? ठेकेदार साहब उन माल त असां काम कंदा बीठासीं। मालिक जो दिमाग खराब हुयो जो मुझे काल कयई त जगह ते मजदूर मौजूद न आहिनि। यकीन नथो अचे त रमू ने भागे खां पुछ। हा रमू तू ॿुधा, मोगो सच तो चवे। हाँ ठेकेदार साहब मोगो सही चवे तो, असां हिते कम कयूं पिया। मालिक मूंखां थी वियो आहे नाराज़, उन कम बंदि कराए छॾियो आहे। तव्हां भई हेॾे अचो, हिकु मां वॾी जगह वरिती आहे जेका ठहिणी आहे। उन में 10 फुट जो तव्हांखे अहिड़ो कटणो आहे। अच रमू सामान खण, बे पासे हलूं। ठेकेदार वॾो ज़लील कयो असांखे। हाणे त मुंहिंजे हथनि में बि छाला पवंदा। जमल कम वठंदो अहिड़ा भरींदो। ठेकेदार हाज़र ॾियारियूं तू ॾियनि असांखे। दिहाड़ी तव्हांखे ॾियां, कम जा तव्हां टोटी आहियो। हलो होॾे कम करो हली करे हलो। दिहाड़ी कोन थो ॾेवी न, हे वटि पंहिंजो सामान संभार। असां मज़दूरी छॾीसीं, असां मज़दूरी खां कई 12,000।